अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं इफ्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे फ्राइड फिंगर फिश। ही फ्राइड फिंगर फिश ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां फिंगर फिश विधी आहे 1 किलो। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, हेडु विझूं था 1/2 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। जीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून ऐं कटियल थूम आहे 1 टीस्पून। कटियल अदरक विझूं था 1 टीस्पून। लीमे जो रस विझूं था 1/2 टेबल स्पून ऐं मैदो विझूं था 1/4 कप। ऐं हाणे हिकु अदद बीटन एग विझूं था। ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि त हाणे असां फिश खे 30 मिनट्स जे लाइ मैरिनेट करे रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, 30 मिनट्स ताईं असां फिश खे मैरिनेट करे रखियो हुयो। हाणे असां हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं फिश खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त फिश गोल्डन थी वञे मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते फ्राई करण खां पोइ असांजी फ्राइड फिंगर फिश बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था फिश खे डिश आउट। ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।